दादा सकर लॻायो आहे सिंधी आहियो? हा सिंधी आहियां इहो जेके सिंध हुकूमत कुतनि खसी करण जी नौकरियूं ॾियूं न अॼु न इंटरव्यू उन अख़बार में इश्तिहार पढ़ी आहियां अंदरि ॾाढो रश लॻो पियो आहे। हा अचो अंदरि नौकरी त मिली बोला अॼु सलाही कजां बग़ैर इजाज़त अंदर जाना मना है। जी साईं। भाऊ जी अंदर कुतल खसी करण जे लाइ इंटरव्यू आहे जी हाँ। आऊं यार नहीं ना साहब हाँ वे साहब हाँ जल्दी करे बोला अॼु नौकरी जादा सर अचो। सही अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। हाँ बाबा हाँ साईं तक़रीबन नौकरी पूरी थी न तव्हां पंहिंजा छोकिरा मोकिले वठो त वरी ईअं न त वरी सुठा थी ॿिया अची वञनि ज़रूरु उन्हनि खे भर्ती करे वठो लठ पकड़ लॻी पई आहे मथां ज़ोर आहे वॾो हा बाबा तूं वे बाबा वे हा बाबा सर यो आऊं परे खां आयो आहियां इलाही ऐं मूं अख़बार में इश्तिहार पढ़ियो त जेका कुतनि खसी करण जे लाइ सिंध गवर्नमेंट इश्तिहार ॼाणाया न त मैं साईं कागर पंहिंजा खणी आयो आहियां ऐं साईं मूंखे तजुर्बो आहे कहिड़ो तजुर्बो अथई जंहिं लाइ साईं तव्हां इश्तिहार ॼाणायो अरे बाबा तोखे ख़बर आहे त कुता कहिड़ी नसल जा आहिनि मूंखे साईं ख़बर आहे सभु कहिड़ी ख़बर आहे तोखे बगो कुतो लासी कुतो ऐं ताज़ी कुतो ऐं मूंखे सभु नसुल जी साईं ख़बर आहे लूसी कुतो अञा कहिड़ा ॿुधायो तोखे त ख़बर आहे पर हाणे रही ॻाल्हि हिकिड़ी आहे पकड़ण वारी टीम हा ॿी आहे खसी करण वारी टीम तोखे हिन मां पकड़ण जो तजुर्बो आहे या खसी करण जो साईं अॻु में आऊं मूं 2-3 साल गॾु बि खसी कया आहिनि छेला बि खसी कंदो आहियां ऐं मूं गाभा बि खसी कया आहिनि पोइ कुता बि खसी करणु त वॾी ॻाल्हि कान्हे न मूंखे साईं तजुर्बो आहे मूंखे नौकरी बात तो हुकूमत ॾाढो कयो बीठी आहे कुता खसी ते तोखे तजुर्बो आहे कोन तूं को कुतो मारे विझी त साईं कुतो कीअं मरंदो मुंहिंजो तजुर्बो आहे साईं नूर भटारे न बाबा हेलो साईं अस्सलाम वालेकुम हा साईं साईं तव्हां अखियुनि ते को मसइलो ई कोन्हे को मोकिलियो नौकरियूं खोड़ तव्हां लाइ न ॿियो कंहिंजे लाइ हा हाज़िर बाबा वेठा आहिनि इलाही हा हाज़िर ही मूंखे पियो चई त नौकरियूं तोखे तजुर्बो कोन्हे हुॾां फोन ते पियो चई त जेको आहे पोइ हितां इश्तिहार छॾा ॼाणा होतिरो पंधु करे आऊं ग़रीब ॿार मोट किराया पैसा कोन मूंखे तजुर्बो कोन्हे न छो कोन्हे साईं तजुर्बो मूंखे पर्ची अथई कंहिंजी कंहिंखां फोन कराई अथई साईं नी कुतनि जे खसी करण जी नौकरी लाइ पर्ची कटे मुफ़्त में का शइ थींदी आहे छा हाँ वॾी जी बोथार जी पर्ची अथई न साईं मूंखे इन्ही रात वॾेरनि खे बुखार जा 5 माण्हू भर्ती कराईंदा कुतनि खसी करण में कुता बि वॾेरनि जा माण्हू बि वॾेरनि जा पोइ बि लिखो आहे न त अख़बार में त सिफारिश था जो त पोइ बि पंधु करे छो चांसि ईअं कीअं लिखंदासीं बाबा तूं तजुर्बो तुंहिंजो आहे को साईं मुंहिंजो तजुर्बो आहे तव्हां पढ़ी ॾिसो मां पढ़ियो आहे पर तूं कंदो आहे गॾ कसी पोइ साईं गॾहनि जी ऐं छेलनि जी ऐं गाबनि जी ॻाल्हि त साॻी थी वञे आडू त सभु बाबा मुंहिंजे मथे में तूं न विझ बाबा पर्ची अथई हथ में त ठीकु आहे बाबा हिकिड़ो मिनट बाबा पेला त सभिनि जा साॻिया आहिनि साईं बाबा हिकिड़ो मिनट बाबा बस चीटू पियो त माण्हू मोकिल रखूं था मसइलो ई कोन्हे को बाबा को मसइलो ई कोन्हे हा बाबा हा बाबा हाज़िर को मसइलो ई कोन्हे को हा बाबा तूं किथां घुरी आयो हुई साईं मूंखे तजुर्बो आहे ही तव्हां अख़बार में इश्तिहार ॼाणायो आहे इन में वरी वॾेरनि जो छा वञे इहा ग़रीबनि लाइ नौकरी आहे या इन में बि हुननि जो वञे छा जो उनजी वरी सिफारिश करी छो बाबा ये बि बल्दिया जी नौकरी आहे सम्झ टीओ जी नौकरी अथई इहा असीं कुतनि खसी करणी हा ॿियो तो घटि जा हेॾी बजट जेका बल्दिया खे मिली आहे कुतनि खे खसी करण अरे बाबा हे तूं जान छॾ बाबा तजुर्बो बाबा मां कुझु कोन थो करे सघां बाबा तो वटि सिफारिश कान्हे का रही ॻाल्हि साईं मुंहिंजो तजुर्बो ॾिसो मुंहिंजी डिग्री ॾिसो मुंहिंजी तालीम ॾिसो न बाबा न को कमु कोन थींदो तुंहिंजो रही ॻाल्हि इहा आहे तजुर्बो तूं रख पंहिंजो पाण वटि रही ॻाल्हि इहा आहे त नौकरियूं आहिनि कोन नौकरियूं भरिजी वियूं असां पर रेशमता रे कांदा बाबा तू जो माहिर अरे हेडी मर तू हेडी मर हेडी रेत जो माण्हू आयो आहे तोखे
रे सॼो माण्हू आयो पाणी खणी आ सही केरु आहे? अरे बाबा परे थी तूं अरे बाबा तूं छो कीचीअ में पियो आहीं बाबा तुंहिंजी नौकरी पकी आहे बाबा रेस कुछ हुयो अरे बाबा उमर नहीं तो तेरे खाधो आहे बाबा कुत्ता खसी कंदो वॾेरे उमिरि आहे हां अरे कुत्ता खसी करणा के असांखे बजट खाइणी आहे तूं मिटी मर तव्हां अची बीचे में ग़रीब पिया आहियो एॾी पोइ मुंहिंजो जो तजुर्बो 5 सालनि जो अरे बाबा छाजो कुत्तनि खसी कर अॻे कहिड़ो अचे मुल्क हलियो आहे जो हींअर हलंदो ईअं ई रखंदासीं ईअं ई खाईंदासीं निकिर गार्ड खे सरकर तूं घणो पढ़ियो अरे बाबा गार्ड खे सरकर हिनखे कढी 8 दर्जा पढ़ियला साईं बाबा तूं कुत्ता खसी कंदो त आऊं तजुर्बो मूंखे आई वॾेरी उमिरि अरे वॾेरी बाबा कढी रखे तूं बि न नौकरी वठी ये कुत्ते खसी करे नो पैसा गरीब लारे हितां ॿुधाओ कढ बाबा हिनखे साईं छो बाबा हिनखे कढ कुत्ता खसी कंदो